नाज़िन मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड लाइ पॉलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मलाह जो रिपोर्टर दीदार मलाह। जी दीदार, छा अपडेट साईं? जी, मातली जे सूबाई तक PS 70 ते जी नंढी चूंड में पोलिंग जो अमल जारी है। वोटरनि पंहिंजे घरनि मां ॿाहिरि निकिरी पंहिंजो वोट कास्ट करण लाइ पोलिंग स्टेशन पहुतल आहिनि ऐं सरगर्मी सबबि घटि तइदाद में वोटर पोलिंग ते पहुता आहिनि। जेको पंहिंजो वोट कास्ट कंदा, कोरोना जे ख़तरनि सबबि वोटर खे SOP ते अमल करण ऐं मास्क पाइण लाज़मी करार ॾिनल आहे त सूबाई तक ते कुल पोलिंग स्टेशनूं 123 आहिनि, जंहिंमें 12 खे एहसास ऐं 41 पोलिंग स्टेशन खे 12 खे इंतहाई एहसास ऐं 41 खे एहसास करार ॾिनो वियो आहे, जंहिंमें पुलिस ऐं रेंजर जी निगरानी में सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। सूबाई तक ते टोटल 4 उम्मीदवारनि में जंहिंमें PP, GUI, MW ऐं TLP उम्मीदवार में मुक़ाबिलो थींदो, जॾहिं त सभ खां वॾे में मुक़ाबिलो PP उम्मीदवार ऐं GUI जे उम्मीदवार विच में सख़्त मुक़ाबले जो इम्कान आहे। जी दीदार, अवां जी महिरबानी।